न त ॾिसो न दुनिया जी जेके माया जार आहे न, जेको पैसो आहे, मज़ो आहे संसार जो, खाधनि जो, शयुनि जो, शराब जो, मांस जो, होटलनि ते घुमण जो जेको मज़ो आहे उहो पाण ॾे छिकींदो आहे असांखे। शराब असांखे छिकींदी आहे पाण ॾे। कई माण्हू ॻाल्हि कंदा आहिनि, मां कल्ह महफ़िल में फलाणो शराब पीतो, थोरो पीतुमि, ॾाढो आनंद अची वियो, पर मां 3-4 पैग पी वियुमि, ख़बर ई न पई। यानी उन में आनंद उनखे मिले पियो। मांस में मां फलाणी शादी ते वयुमि, हे आइटम हो, हे आइटम हो, हे आइटम हो, ॾाढो आनंद अचे पियो, मां 3-4 आइटम खाई छॾिया। दोस्ती में, यारी में, महफ़िल आहे, इहा असांजी इनमें मज़ो आहे कुदरती परमात्मा जी जेका माया आहे। परमात्मा न रखियो आहे इन में मज़ो, पर जेका परमात्मा जेका माया आहे न, जेका भुलाईंदड़ आहे असांखे, जेका असांखे सिधे रस्ते ते झले करे उबतड़ रस्ते ते असांखे ॾियण वारी आहे, उहा आहे जेके मुस्लमान खे शैतान चवंदा आहिनि, असां उनखे माया चवंदा आहियूं। उहो भुलाईंदी आहे असांखे, उहा असांखे पंहिंजे तरफ़ और छिकींदी आहे। ही कलयुग आहे न, सतयुग में ईअं न हुयो, त्रेता युग में ईअं न हुयो, द्वापर युग में न हुयो। चुननि में राम भगवान, कृष्ण भगवान अनेक अवतार थिया, लेकिन कलयुग में जॾहिं खां गुरु गोबिंद सिंह महाराज, गुरु नानक साहिब महाराज, उन खां पोइ जीअं उहो विया त न आहिनि, पर उहे असांजे आस पास ई आहिनि, असांजे मन में आहिनि। लेकिन जॾहिं असां दूरी पाती आहे उन्हनि मां, त असां कलयुग एॾो ज़ोर भरियो आहे, एॾो ज़ोर भरियो आहे, जो असां उन में खिचवा वेंदा आहियूं। असां सत्संग जी ओर, ज्ञान जी ओर, असां वाणी जी ओर, कीर्तन जी ओर, असां इन परमात्मा जे आनंददायक शयुनि जे पासे ॾे घटि, पर असां ॿी शयुनि ॾे घणा छिकवा वेंदा आहियूं। छो कलयुग आहे, त्रेता में ईअं न हुयो, द्वापर में न हुयो, सतयुग में न हुयो। उन में कथा, कीर्तन, शब्द वाणी सभु शइ जाम हुयो, रश लॻी पई हुई। हाणे हे दौर में जाते असां महफ़िलां कंदासीं, जाते शराब, मदरा, मांस, जेका शइ ज़्यादा हूंदी, उते तादाद ज़्यादा हूंदी, उते रश ॾाढी हूंदी, जॻह न हूंदी हाल में उते पेर पाइण जी। पर जाते सत्संग थींदो, जाते कीर्तन थींदो, जाते शब्दवाणी थींदो, उते हाल खाली पिया हूंदा। संसार छो जो श्रीमद भागवत साहिब जो पहिरें सिकंद में कलयुग के जड़ी माल राजा परीक्षित मारण का वेंदो आहे, कलयुग अतरे वेंती करतुसि हे राजा माखे मार न, छो जो मामे मञा तो मामे बुराइयूं घणियूं आहिनि, लेकिन अच्छाइयूं बि मामे घणियूं आहिनि। चए अच्छाइयूं कहिड़ियूं थी, छड़ो त बुराई बुराई मांखे नज़र ईंदी पई तो में, अच्छाइयूं कहिड़ियूं आहिनि? चए अच्छाइयूं उहे आहिनि जो कलयुग में, त्रेता, द्वापर, सतयुग में माण्हू हज़ारनि सालनि ताईं तप, यज्ञ, ध्यान कंदा, पोइ वञी करे भॻवान मिलंदो हुयो। पर हाणे कलयुग में सिर्फ़ सची श्रद्धा सां 5 मिंट वेही करे अखियूं बंदि करे असां लीन पंहिंजे अंदरि प्रभु सां जॾहिं महिल जोड़ींदा आहियूं, भॻवान मिली वेंदो आहे। मां में इहा ख़ासियत आहे, पर सिर्फ़ मथे टेकण सां न। छो जो कंहिं लिखियो आहे न, सभई चओ श्री राम, सभई चओ जय माता दी, वरी बि मुख सां चओ जय माता दी, जय माता दी, आवाज़ नथो अचे जय माता दी। छो संत महात्मा जय माता दी राम इन करे चवंदा आहिनि त तव्हांजो वेठे वेठे ध्यानु भिटकी वेंदो आहे। इंसान आहे, मन आहे, बींदो न आहे, केॾी महिल काॾे ख़्यालात, केॾी महिल काॾे ख़्यालात हलिया वेंदा आहिनि।
पोइ जय माता चवण सां, राम चवण सां तव्हांजो मन वापसि हिते ई अची वेंदो। सभई चओ श्री राम, प्रेम सां चओ श्री राम, माताओं सां चओ श्री राम। कोई जन्नत का तालिब है, कोई गम से है परेशान। कोई जन्नत का तालिब है, कोई गम से है परेशान। लोग सजदा करते हैं, इबादत कौन करता है? कोई पंहिंजे दुख को चिंता को परेशान थी मथो टेकदो आहे, सजदो कंदो आहे। सजदो करण मानिया मथो टेकण। कोई पंहिंजे दुख को चिंताउनि को भॼी करे ईंदा आहिनि मंदर में, मथो टेकींदा आहिनि। ऐं कंहिंखे अंदर में लालच हूंदी आहे, मूंखे पैसो मिले, मूंखे सुख मिले, मूंखे जन्नत मिले, इन करे उहे बि ईंदा आहिनि, मथो टेकंदा आहिनि। सभु सजदा कंदा आहिनि, इबादत कोन कंदा। जेका इबादत आहे, इबादत जो मतिलबु आहे परमात्मा सां जुड़ी वञण जी आदत। जीअं शराबी खे शराब जी आदत हूंदी आहे, नव थींदा जो मथो फिरंदो, नव थींदा मथो फिरंदो, उहो चवंदो मां कीअं बि करे शराब। असां हाणे कुझु प्रेमी गॾु हुया, ज़ियारत वियासीं। हुते ज़ियारत में माता कालका जी मूर्ति स्थापना हुई। पोइ वियासीं, कुदरती कुदरती बणिजी आयो अहिड़ो सिस्टम जो मंगल जो ॾींहुं अची वियो। जेके प्रेमी चवनि पिया, संगत गॾु हुई, चई हलंदा पियूं मंगल ॾींहुं कीअं, न कुझु खाऊं न पियूं, सभु खाईंदड़ पींदड़ आहिनि। पोइ मां चयो जीअं मैया जो हुकुम हूंदो तव्हांखे मिलंदो, ज़रूरु मिली वेंदो। ईद ॾींहुं हुयो, वियासीं त मंगल ॾींहुं शराब वग़ैरह लिकी करे खणी हलिया। मूंखे ॿुधायूं न, कमरा हुया असां फासी राति पींदा हुआसीं। सर्दी मौसम आहे, मुंहिंजो बि कसूर न आहे, हेॾो माण्हू आहे। पोइ मंगल जो ॾींहुं हुयो, कुदरती असांजो मूर्ति स्थापन थी वई। शाम जो ईअं चऊं पिया हलूं मथो टेके अचूं। उहे प्रेमी चवनि पिया वाल्मीकि आहिनि हुते, सभु 4-5 घर आहिनि वाल्मीकि जा शेवक आहिनि उहे बि। पोइ उहे चवनि पिया साईं चांहि पीअण शाम जो। मां चयो संगत ॿ टे चांहि सुबुह वियाऊं चांहि पीआयूं, हाणे न हलंदाऊं। हाणे मंगल ॾींहुं असांखे कंहिंखे यादि बि न हुयो ज़हन में। शाम जो सुबुह शाम टाइम हो, घुमी फिरी आया त मंगल यादि न हुयो। निकिता त ॿाहिरि ॾाढी ट्रैफिक जाम हुई, रशी ॾाढी। सभई चयो श्री राम। सभु चवनि पिया साईं न हलंदाऊं, ट्रैफिक जाम आहे, रश आहे ॾाढी। पोइ उहो प्रेमी चवंदा साईं महिरबानी कयो 5 मिंट चांहि पीअण हलो। मां चयो वाह हलो। हाणे उहो प्रेमी ज़िद कंदो पिया, गाॾी में स्लो स्लो, ट्रैफिक जाम ॾाढी। असांखे सम्झ के हितां खां प्रिंस रोड ते एतिरो सफ़र हुयो, पर असांखे पूरो कलाकु लॻी वियो ट्रैफिक जाम जी करे। उते पहुतासीं, जीअं वेठासीं मैया जा दर्शन कयासीं, वेठासीं कमरे में, उन में माता जी मूर्ति जाती हुई। वेठासीं त कुदरती ज़हन में सभिनि यादि आयो त अॼु मंगलवार आहे, साईं आरती कयूं। मां चवां ॾिसो असां केॾी वस कईसीं नाचण जी, तव्हां चओ पिया साईं देरि थी वई आहे, सुबुह थी आया आहियूं, रश आहे ॾाढी, ट्रैफिक जाम आहे ॾाढी। लेकिन उहो प्रेमी जे अंदर में माता वेठल हुई, उहो छिके पियो असांखे न के बि करे बचड़ा अचनि। उते पहुता आरती कईसीं, हलवो उन्हनि तयारु कयो। चई मंगलवार हलवो तयारु कयो, असां रोट तयारु कयूं, रोट खाधोसीं। ऐं हिकिड़ो प्रेमी हुन में जेको हुयो उहो चई तव्हां वञो थी अचो। टाइम हुयो 8 साढा 8 9 जो, मुंहिंजो मथो फिरे पियो जो मूंखे साईं जो पासीरो थिया त वञी करे मां पैक पंहिंजो पीआं। त उन जो ॾिसो जाॻियो न थी सघियो, भाग न जाॻी सघियो। ऐं ॿिया असां जेके 7 ॼणा जेके हुया उते पोइ उते यादि आयो असांखे, अरे अॼु त मंगलवार आहे। ऐं मैया ॾिस केॾो पंहिंजी कृपा कई, आरती कईसीं, नेम कयोसीं मंगल जो। उते सत्संग थियो, उते थोरी देरि प्रसाद, रोट प्रसाद, हलवो प्रसाद थी करे मैया रानी कृपा कई। हाणे ॾिसो असां त न अचूं पिया, हम तो नहीं आए, हमें खुद ही बुला लिया। इन करे कुदरती मूंखे अॼु शब्द यादि अची वियो, असां पाण न ईंदा आहियूं, असां पाण न ईंदा आहियूं,
असांखे त संसार जी जेके रुकावटूं छलींदियूं आहिनि लेकिन असांखे उहा मैया राणी असांजे मथां राज़ी आहे त उहो पाण छिके ईंदी आहे। हम तो नहीं आए हमें खुद ही बुला लिया, असां न ईंदा आहियूं पर उहो बुलाईंदी आहे। पर इन करे आदत जो न आदत भी छॾियो पंहिंजी अंदर में आदत भी छॾियो। जीअं पीअण वारे खे पीअण जी आदत आहे, रोटी जी आदत आहे, जे नाश्ते जी आदत हूंदी आहे कंहिंखे नाश्तो न मिले उनखे बेचैन थींदी आहे, कंहिंखे खीर जी आदत आहे रात जो खीर न मिले उनखे मज़ो न ईंदो आहे। अहिड़ी आदत बणाए छॾियूं असां जेसि तक असां इबादत न कयूं, जेसि तक उहो परमात्मा जे शरण में वेही करे चरणनि में वेही करे जेसि तक 5 मिंट नाम सिमरन न कयूं तेसि तक अंदर में मन खे बेचैनी हुजे। अहिड़ी आदत बणाए छॾियो तॾहिं वञी करे उहा छा थींदी इबादत तॾहिं थींदी वञी करे। बाक़ी जे असां मंगल ॾींहुं अचूं माता जा तो वेही करे नेम कयूं इहा जेका आहे इहा सजदो आहे, ही सजदो आहे। सजदो माने असां पंहिंजी मर्ज़ी सां जॾहिं कयूं, असां मंगलवार कयूं साए मंगल ते कयूं, चंड ते कयूं, जुमे ते कयूं, सूमरवार ते शंकर भॻवान जो कयूं, विस्पतवार ते कयूं, जहिड़ो वार असां मिले असां उन ते कयूं उहा इबादत न आहे, उहो सजदो आहे। इबादत उहा आहे जेका असां बेचैन थी वञूं जेसि तक असां रहरास न कयूं मन में शांती न अचे, जेसि तक असां दुआ चल जो पाठ न कयूं मन खे चैन न अचे, जेसि तक असां आरती न कयूं मन खे चैन न अचे। जेसो न प्यारो कंवर आहे चाहे केतिरी बि रश जे दुकान ते चाहे हज वारो ॾींहुं कुझु बि हुजे लेकिन उहो नेम सां पुॼंदो आहे। ॿिया बि प्रेमी हूंदा लाल जी आरती करण वारा, साहिबनि जी आरती करण वारा, शंकर जी आरती करण वारा टाइम में चाहे न हूंदो लेकिन पोइ बि सभु छॾे करे दुकान छॾे सभु शइ छॾे करे अची करे पंहिंजी उहा इबादत पूरी कंदा आहिनि। आदत पियल आहे जेका इन करे अंदर में उहा आदत छॾियो पोइ मैया राणी ज़रूरत न पवंदी तव्हांखे उनखे चवण जी। कॾहिं कॾहिं ॾिसो कंहिं सफ़र में हूंदासीं कई माण्हू हूंदा आहिनि न वेठा हूंदा आहिनि मांस खाई वेंदा आहिनि पोइ ख़बर अरे ख़्यालु निकिरियो त सतनारायण विर्त आहे, अरे अॼु ख़्यालु निकिरियो त 11 आहे, अरे ज़हन हलियो आहे त मंगलवार आहे। हाणे त अंदरि हलियो वियो न, हाणे त जेकी थिए या सफ़र में अक्सर थींदो आहे। या कई माण्हू थींदा आहिनि ॿार शराब पीजे भले मांस खाइजे ॿार सतनारायण विर्त न हूंदो आहे सफ़र में या मंगलवार न हूंदो आहे। संसार जो भांत भांत के लोग संसार में भांत भांत जा लोग आहिनि, हर नमूने जा लोग आहिनि। इन करे आदत जेका आहे उहा असांखे जेॾीमहिल परमात्मा जी आदत थी वेंदी त कहिड़े बि शहर में हुजूं कंहिं बि कुड़छ में कुंड में कंहिं बि असां जंगल में हुजूं उते मैया राणी असांखे पाण यादि दिलाईंदी अॼु हाणे शाम जो टाइम आहे, मुंहिंजो नेम जो टाइम आहे, मुंहिंजे संझा जो टाइम आहे, मुंहिंजी आरती जो टाइम आहे, मुंहिंजे रहरास जो टाइम आहे। इहो नेम बणाए छॾिया आहे। जीअं ॻाल्हि करनि पिया चए साईं शुभजन दातार ट्रेन में काॾे वञनि पिया वञिणो बि ज़रूरी हुयो। इंडोर इंडिया में कहिड़े बि शहर में प्रेमी ॿुधाए पियो चए मां गॾु हुउमि साईं जन सां वेठा हुआसीं कथा निकिती ॻाल्हि निकिती चए ॿुधाए पियो साईं शाम जो रहरास जो टाइम थी वियो साईं शुभजन दातार खे टुवाल जेको बीठो हुयो उहो टुवाल लाहे करे स्टेशन ते विछाइण लॻा। प्रेमी पुछे साईं सुखा चए रहरास जो टाइम आहे चए साईं ट्रेन अचण वारी आहे चए मां ट्रेन जी करे मां नेम त न निभाईंदुमि विञाईंदुमि न आख़िर टुवाल विझी करे नेम करण शुरू कयूं। नेम करण लॻा ट्रेन अची बीठी प्रेमी जे गॾु विया सामान न रखनि पिया साईं उथनि नेम पूरो करनि त पोइ सामान रखूं न ट्रेन हली वेंदी नेम पूरो न थियो सामान हली वेंदो। पर परमात्मा धन भक्ता के कार्य आप कलो या कम करण आया वो परमात्मा भक्तन सां पंहिंजनि सां ओड़ो ई आहे। ॿुधाए पियो त चए साईं 15 मिंट या 20 मिंट जेतिरो टाइम लॻो साईं खे रहरास में पर ट्रेन चरी न साईं शुभजन दातार उथिया नेम पूरो कयूं रहरास पहुंथिया टुवाल छंडे करे खयोसीं असां सामान रखियोसीं पोइ ट्रेन हरण में हलण उहे सोच असां सोचूं आहे न असां त सोचूं आहे न त बाबा ट्रेन जो निकिरी वञे
8 ॾह माण्हू आहियूं, सभिनी टिकेटां ज़ाया वेंदियूं, पुॼणो बि ज़रूरी आहे, उहो बि ज़ाया वेंदो, असां शायदि नेम न करे सघूं हा, चङो न निकिरी वेंदी। पर हुननि इहो सोचियो ऐं परमात्मा उन्हनि सोचियो। इन करे जे इबादत करणी आहे त आदत विझणी पवंदी, अहिड़ी आदत विझणी पवंदी जो 5 मिंट उन टाइम अगरि नेम न कयूं, अगरि 5 मिंट माता खे यादि न कयूं त मन जेको आहे मछलीअ वांगुरु तड़पंदी। वृषराम वाली माता की, राम कृष्ण भगवान, शंकर महादेव, लक्ष्मी नारायण भगवान, सब संतन महात्म, आयो लाल सभी चो झूले।